अड़े ज़रदारी तो सिंध खपाई तो सिंध खपाई असीं सिंध ते दाड़ो ना मंज़ूर सिंधू दरिया ते दाड़ो ना मंज़ूर इहा सॼी सिंध में सॼे सिंध पूरी सिंध में हर बचे जे इहो वात ते इहो ई लफ़्ज़ आहे त सिंधू दरिया ते दाड़ो ना मंज़ूर। हाणे हीअ जेके सिंध जे लाइ लाइन पिया ठाहिरायो क़ौमी असेंबली में ऐं ॾिसो इहे छा था कनि। इहे जेको दाड़ो हणनि पिया सिंध ते इहे जेके एतिरा थिया आहिनि माण्हुनि जो रिएक्शन आयो। अञा माण्हू थधा आहिनि, अञा ज़मीनदार ॿाहिरि ऐं साफ़ी सगोरा ऐं ज़मीनदार ॿाहिरि उथिया ई कोन्हनि। टोणी में जेको आहे से ही ज़रदारी जो ऐं पीपल्स पार्टी जो इहो बयानु वापसि अची वियो आहे। पर जेकॾहिं उन ॾींहं खां डिॼनि जॾहिं सिंध पूरी उथी पई, सिंधू दरिया ते दाड़ो ना मंज़ूर, सिंधू दरिया खे बचाईंदासीं, जान क़ुर्बान करे सघूं था। जेकॾहिं हीअ सभु उथी पिया सिंधू दरिया ते, पूरी सिंध जा माण्हू जेकर उथी पिया त पोइ हिननि जो बयानु कहिड़ो हूंदो। सिंधू दरिया ते कॾहिं बि सिंधी माण्हू जेके पंहिंजे पाणी जो वारो 5 मिंट जेके पाणी जो वारो कोन ॾियनि त उहे वरी मुड़ुसु सॼे दरिया हिन किनारे लही छॾंदा, सुवाल ई पैदा कोन्हे। ऐं इहो मुमकिन ई कोन्हे त सिंधी माण्हू कॾहिं पंहिंजो पाणी जेके पंहिंजो पाणीअ जो वारो कोन्हे न उहो त हिनखे डैम ठाहिण ॾियनि। जेके माण्हू पाणी जो वारो कंहिंखे कोन ॾींदा आहिनि उहे माण्हू सिंध दाड़ो हणण कोन ईंदा। इनशा हिन सां पीपल्स पार्टी सां हिकु आलमी जंग थींदी ऐं हिननि जो इनशा मुकारो थींदो। इनशा असीं पंहिंजे सिंध जे ख़ातिर, सिंध जो पाणी बचाइण ख़ातिर असीं पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान बि करे सघूं था। इनशा क़ुर्बान कंदासीं, पर हिन ज़ालिमनि खे पाणी कोन ॾींदासीं। असीं नथा चाहियूं त बलोचिस्तान वारो सिस्टम बि हिन सिंध में थिए।